नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जी मशहूर गुलकारा नाहिद अख्तर जी अॼु 74वीं सालगिरह मल्हाई पई वञे। 70 जे ॾहाके में पेश कयल सक़ाफ़ती प्रोग्राम लोक मेला जे ज़रिए पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ सां माण्हुनि खे मुतासिर कंदड़ पाकिस्तान जी लेजेंडा गुलकारा नाहिद अख्तर मौसीक़ी जी दुनिया में काफ़ी नालो कमायो। गुलकारा नाहिद अख्तर 1970 में पहिरियों गीत रेडियो पाकिस्तान मुल्तान जे लाइ ॻायो। पोइ केतिरनि ई फिल्मनि ड्रामनि जे लाइ उर्दू पंजाबी गीत रिकॉर्ड कराया। फिल्म नन्हा फरिश्ता जे नगमे दिल दीवाना दिल नाहिद अख्तर जी शोहरत में वाद, पर फिल्म शमा जे गीत एक मेहरबान ने आकर मेरी ज़िंदगी सजा दी नाहिद अख्तर मशहूर ड्रामा निगार आसिफ अली पोटा सां शादी खां पोइ गुलकारी खे अलविदा कयो। इन जी ख़ूबसूरत आवाज़ सां बॉलीवुड वारा बि मुतासिर थिया, जंहिंखां पोइ हिन नाहिद अख्तर जे ॻायल केतिरनि ई गीतनि जो फिल्मनि में भी कॉपी कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।